नाज़रीन, एकता ॾियारे जे हवाले सां असां रिपोर्ट शेयर कई आहे शहबाज़ टाउन जे स्कूल गवर्नमेंट बॉयज़ लायर सेकेंडरी स्कूल जे शागिर्द हसनैन हैदर काज़ी जे तरफ़ खां। रिपोर्ट मूजिब शहबाज़ टाउन जे स्कूल गवर्नमेंट बॉयज़ लायर सेकेंडरी स्कूल शहबाज़ टाउन कासमाबाद में एकता ॾियारे जो तमामु वॾो दिलि मोहींदड़ आगाज़ थियो, जंहिंमें सिंध जी सकाफ़ती शयुनि सां स्कूल खे सजायो वियो, जिन में वॾे में वॾो किरदारु हेडमास्टर सर शहज़ाद शहमीर चांडियो जो हो। इन प्रोग्राम में सर गुल लगारी, सर मोहम्मद अली सोलंगी, सर सद्दाम, सर अकील, सर अलीम आखूंद, सर यासिर चन्ना, सर काशिफ चन्ना, सर रफ़ीक, सर शाहिद शाह, मिस सोनिया, मिस कायनात, मिस तस्लीम ऐं ॿिया असातिज़ा अकराम शामिल हुआ। इन सकाफ़ती प्रोग्राम में सभिनी असातिज़ा ऐं ॿारनि सिंधी सकाफ़ती लिबास पहिरे सिंध सां यकजहती जो इज़हार कयो। हिन वधीक ॿुधाईंदे चयो त हिन एकता ॾियारे जे प्रोग्राम में सिंध जे सकाफ़त जे बारे में ॼाण ॾिनी वई ऐं इन जी अहमियत बयानु कई वई। हिन प्रोग्राम में हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह सामी सचल सरमस्त जे बारे में तक़रीरूं पेश कयूं वयूं ऐं सिंधी गाननि ते टैबलोस पेश करे सभिनी खे झूमाए छॾियो वियो। हिन वधीक ॿुधाईंदे चयो त हीउ सकाफ़ती प्रोग्राम सिंधी क़ौम जी यकजहती खे ज़ाहिर कनि था ऐं सिंध दुश्मन क़ुवतुनि जे मुंहं ते चमाट आहे। Soy una mano,